जॾहिं मौसम तब्दील थींदो आहे, शामूं जल्दी ऐं रातियूं वधीक ड्रिघियूं थियण लॻंदियूं आहिनि त ख़बर नाहे छो हिकु अजीब उदासी छायल महसूस थींदी आहे। आम तौर ते कंहिं ॻाल्हि ते उदास थियण जी ॻाल्हि त असां सभु सम्झी वेंदा आहियूं, पर ख़बर नाहे छो मौसम जे तब्दील थियण सां जेका उदासी छांइजी वेंदी आहे उहा असां सम्झी न आहियूं सघंदा। सियारे जी मौसम में ड्रिघियुनि रातियुनि में ख़ामोशी माज़ीअ जी यादुनि ॾांहुं वठी वेंदी आहे। जेकॾहिं माज़ीअ में ॾुख हूंदा आहिनि त उन्हनि जो अक्स हिन मौसम में ॾिठो वेंदो आहे ऐं जेके ख़ुशियूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे यादि करे बि चेहरनि ते मुर्क अचे वेंदी आहे। सियारे जी मौसम घणनि माण्हुनि जी पसंदीदा बि हूंदी आहे, पर वरी ॻाल्हि कजे उदासीअ जी त ख़बर नाहे ईअं छो थींदो आहे। साइंस रोज़ तरक़ी करे रही आहे ऐं छा अव्हांखे ख़बर आहे त इन बीमारीअ जो बि हिकु साइंसी सबबु आहे जंहिंखे सीज़नल एफेक्टिव डिसऑर्डर चयो वेंदो आहे। ही बीमारी ज़हनी दबाव जो हिकु क़िस्म आहे। ही मर्ज़ मौसमनि सां गॾु ईंदो ऐं वेंदो रहंदो आहे, पर सियारे जी मौसम में हिन जा असर वधीक हूंदा आहिनि। हिन उदासीअ जे मर्ज़ जूं अलामतूं मूड ख़राब थियण, रोज़ानीअ जी सरगर्मियुनि में दिलचस्पी न रहण, चिड़ाक थी वञण, खाली खाली महसूस करण, थकावट, ॾींहं ॾिठे निंड महसूस थियण, देर ताईं सुम्हियल रहण ऐं सुबुह जो उथण ते दिलि ई न करण, या कॾहिं कॾहिं अज़दवा जी लाॻापन वारी ख़्वाहिश घटिजण बि शामिल आहे। हिन सां मानी खाइण ते दिलि नाहे चवंदी, वज़न वधी वेंदो आहे ऐं माण्हू कंहिं कम ते ध्यानु नाहे ॾेई सघंदो। माहिरनि जो चवणु आहे त 6 ग़िज़ाऊं अहिड़ियूं आहिनि जिन जे इस्तेमाल सां अव्हां इन्हनि अलामतुनि ते ज़ाब्तो आणे सघो था। सियारे जी मौसम में जिन ॾींहनि में रातियूं ड्रिघियूं हूंदियूं आहिनि उन्हनि ॾींहनि में अव्हां डार्क चॉकलेट खाई पंहिंजी उदासीअ खे ख़तमु करे सघो था। डार्क चॉकलेट में मैग्नीशियम जो मिक़दार वधीक हूंदो आहे जेको इंसान में तवानाई पैदा करे थकावट ख़तमु कंदो आहे। केलो बि हिकु मज़ेदार मेवो आहे। हिन में मैग्नीशियम जो मिक़दार वधीक हूंदो आहे। केलो खाई बि अव्हां पाण खे हिन मर्ज़ खां बचाए सघो था। वधीक सणप या ओमेगा 3 सां भरपूर मच्छी ग़िज़ाइयत ऐं ताक़त सां भरपूर हूंदी आहे। हिन में हिकु ग़िज़ाई उनसर केरिटीन हूंदो आहे जेको दिमाग़ खे ताक़त ॾींदो आहे ऐं याददाश्त खे बहितर बणाईंदो आहे। हिन मच्छी खे खाइण सां बि अव्हां पाण खे तवानो ऐं ख़ुशि महसूस करे सघो था। आयरन थकावट खे ख़तमु कंदी आहे। जेकॾहिं अव्हां भाॼियूं खाईंदा आहियो त उन्हनि सां गॾोगॾु अव्हां खे आयरन वारियूं ग़िज़ाऊं बि खाइण घुर्जनि। एवाकेडो हिकु बहितरीन मेवो आहे जंहिंमें शुगर घटि ऐं फाइबर ऐं मैग्नीशियम वधीक हूंदो आहे। यानी हिन मेवे जे खाइण सां अव्हां पाण खे तवानो ऐं ख़ुशि महसूस कंदा आहियो। ख़ुश्क मेवा मिसाल तौर बादाम, अखरोट, पिस्ता, मुङेरा वग़ैरह बि शुगर घटि ऐं मैग्नीशियम में मालामाल हूंदा आहिनि। सियारे में हिननि जो इस्तेमालु करण सां अव्हां थधि जे असरनि खां बची सघंदो ऐं उदासी बि ख़तमु थी वेंदी।